क़िलो टंडो मोहम्मद ख़ान जेको हैरण जागीर सरबो आहे मुलाक़ात जे बिल्कुलु भर वारो ॻोठु आहे हुन में ऐं हिकिड़ी अहिड़ी शख़्सियत जेको पाण अदब सां तालुक़ु रखंदड़ आहिनि ऐं पाण सिंध जा पाए वारा शाइर आहिनि। गदा अहमद मंगरियो साहब असां सां मौजूदु आहे। साईं गदा साहब, तव्हां जी जेका शाइरी वारो शौक़ु आहे उहो तव्हां कहिड़े सन खां वठी कयो? जनवरी 1970 असां हाफ़िज़ अहमद तिखड़ाई खे पढ़ियो ऐं उन खां पोइ तिखड़ जे बाकमाल जेके शाइर गुज़रिया पंहिंजे दौर में उन्हनि जो असां जॾहिं कलाम पढ़ियो त पोइ लिखण जो शौक़ु थियो। पोइ उस्ताद नज़ीर तिखड़ाई खे उस्ताद कयोसीं, उन खां शिक्षा वरितीसीं। इहो जेको शौक़ु आहे तव्हांजो, हा, इहो 55 साल इहो तसलसल मुसलसल हले पियो या टुटी पियो? न टुटो कॾहिं बि कोन्हे, अल्लाह जी महिरबानी। रेडियो पाकिस्तान में 1992 में जॾहिं आउं अप्रूव थियुसि, पहिरीं वतन खे तो ॾिनी आज़ादगी ऐं क़ाइदे आज़म गफ़ूर गुल ऐं नाज़ रिकॉर्ड कयो। उन खां पोइ दिल दुखोए दिलरुबा दिलबर दुलारा विया हलिया अब्दुल्ला पंवर जे शागिर्द मोहम्मद रहीम सुमरे रिकॉर्ड कयो। ऐं उन खां पोइ अल्लाह न जूणे जो दू बदू दिलबर संदा दीदार था मारियो विझनि। पोइ केतिरनि इहो ॻायो। पोइ नात शरीफ़, हमद, मनकबत, शहीद करबला ते सलाम, हारी नगमो, बारड़नि जी बारी ऐं इहो रेडियो पाकिस्तान में। अच्छा, रेडियो पाकिस्तान में इहे शयूं काफ़ी हलियूं जो अञा ताईं उन्हनि सां वाबस्तगी आहे। हिकिड़ो प्रोग्राम फतेह खान जी कचहरी खां सवा निकितो साणीअ जा सिंगा, उन में इहो हूंदो त भई हिन में उहे शयूं लिखो जेके माण्हू सोचे त हिन चयो छा आहे। उन में बि सो वरितो। बसंत हाल में मखदूम तालिबुल मौला जी सदारत में मुशाइरो थियो ऐं उन में असां हिसो वरितो। जो इहो उसूल हूंदो त हू 28 बंगले ते जेका शाइरी रखंदो हो मुशाइरे महफ़िल, उन में हाला जा तमामु इलाही शाइर हुआ। मंसूर बैरागी मरहूम, सौद हालाई, अनवर हालाई ऐं अज़फ हालाई। असीं टिखड़ मां साईं बेखुद हुसैनी, इमदाद हुसैनी, शबीर आतिफ, नज़ीर टिखड़ाई। असां जॾहिं उते वेंदा हुआसीं चवंदो बाबा शहर आउं तरे ॾियां थो, ही सिट ॾियां लिखो, कलाक खां पोइ घुमी अचो त तव्हांजी शाइरी मुशाइरे जी महफ़िल हलाए जी मक़सदु आहे त हिकिड़ी सिट शाइर ॾे भई हीअ सिट हिकिड़ी आहे, हाणे इन ते लिखी अचो। उन सिट जे हिसाब सां लिखंदो फौरी तौर माना कलाकनि जे अंदरि लिखी अचो। तव्हांखे घोड़ो इम्तिहान जो सिट मिली? असांखे हिकिड़ी मिली, न दीदूं थियूं विसरनि न दीदार विसरिया। बाबा लिखी अचो। उन में लिखियो त पिरनि जा न मूंखां अञा प्यार विसरिया, घड़ी खनि दिलनि था न दिलदार विसरिया, बखनि बाखड़नि में जिते राति गुज़री, गिराटिन जा गारा न गीतकार विसरिया, बिना गणप जंहिंजे गलनि खे चुमियोसीं, रतल ते गुलाबी न रुखसार विसरिया, बखनि बाखड़नि में जिते राति गुज़री, गिराटिन जा गारा न गीतकार विसरिया। असांखे फ़ख्रु आहे त असांजा सिंध जा शाइर पंहिंजी सिंधी ॿोलीअ जी रवायत क़ाइमु रखियो वञनि। छो बख बाखड़ा गीतकार ये तमाम पुराने दौर की इहा शायरी तव्हांजी पंहिंजी? मूं वटि तक़रीबन 500-400 जे लॻभॻि काफ़ियूं आहिनि। उन खां पोइ गज़ल आहिनि। त बहरहाल 1000-1500 शाइरी हींअर मूं वटि मौजूदु। अब्दुल्ला पंवर मुंहिंजी हिकिड़ी रिकॉर्ड कई, उमर पंहिंजे या ॿारनि खे नथी भोरी भुलाईंदुसि। हाणे जेके दौर में फनकार आहिनि, हिकिड़ो त हुननि खे सिंधी तलफ़ुज़ पढ़णु कोन थो अचे। ॿी ॻाल्हि त हू जेकॾहिं माण्हू सिरजे थो लिखे त हू उनखे सुरजे पढ़नि था। तंहिंजे करे हाणे उहे पुराणा फनकार कोन रहिया आहिनि। रेडियो पाकिस्तान में तव्हां पहिरियों दफ़ो वियो, तव्हां छा महसूसु कयो? पहिरियों कलाम मूं रिकॉर्ड करायो मोहम्मद रहीम सुमरे खां, दिल दुखोए दिलरुबा दिलबर दिलारा विया हलिया, अखि चिंबींदे ओचितो प्रेम प्यारा विया हलिया। टिखड़ाई साहब, जेकर असीं तव्हां पंहिंजी तव्हांजी ख़ुदि जी शाइरी ॿुधणु चाहियूं त? भितर आग पिघरे नथो थी सघे, कुकड़ उभ उॾरे नथो थी सघे, हम्बोशन ऐं नारनि में वेंदी मरी, सिंधी क़ौम सुधरे नथो थी सघे, वरनि खां जो रींगट ज़बां क़ौम ते ज़बां दिल तां उतरे नथो थी सघे। नसीर साहब जॾहिं डायरेक्टर हो तॾहिं मूंखे चईंदी यार आउं सूंहं जो आशिक़ आहियां, तूं मूं वटि उहा रिकॉर्डिंग कर जेका मूंखे मोहे दिलि खे। हाणे में हो त मोहब मुंहिंजा मिठा जान तोतां फिदा शाल सर हो हुजी, सूंहं केॾी मिठा तोखे बख़्शी ख़ुदा शाल सर हो हुजी, नाज़ तुंहिंजो ॾिसी मोर ढेलूं नचनि राज़ रमज़न रखियल पेर तुंहिंजा हलनि तोखां नाज़ो अदा हाण से था सिखनि तोखे परखण ॾिसण लाइ अॻिते वधनि, तुंहिंजे कदमनि अॻियां चंद चहिरा झुकनि,
सूंह तुंहिंजे मथे रीस कहिड़ी कजे दीद तुंहिंजो पसीदाद तोखे ॾिजे सूंह सीरत अंदर ॿियो न हमसर सुजे मां बि मञिया खणी जीस तुंहिंजो हुजे घोर तोतां थिजे घोर तोतां थिजे शाह शाह न संदा तुंहिंजो आया गदा शाल सर हो हुजे। वाह 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 वाह, जबरदस्त, तमामु सुठो। नौजवान आहे, आख़िर हिन शाइरी ॾे छो मधु नथो थिए? अवल त ॻाल्हि उन्हनि खे लफ़्ज़नि जी माना जी ख़बर कान्हे। सरकारनि इहा उन्हनि जी पोइवारी अहिड़ी शाइरी जी नथा कनि। अदबी बोर्ड वारा बाक़ाइदे शाइरनि जो मवाद छपींदा हुआ, हींअर उहे छपण खां कसर आहिनि। उन्हनि जो को पंहिंजो मनपसंदि को आहे उनजो छपीनि था। अलाही शाइरनि जिन जा मवाद दफ़न थी विया। तूं त बिने को मोगो आहीं ॿुॿरनि खां तो ॿेर घुरी सुप जे हेठां सिज कीअं लिकंदो वारीअ खां तो पेर घुरी। हाणे जेको दौरु आहे उन ते जेके नज़र विझबी अंधी घोड़ी कल में सियाणनि चयो पा कोसो विसरे नथो थी सघे कुकड़ उभ उॾरे नथो थी सघे भितर अॻ पिघरे नथो थी सघे अखर सी न पे जेको पाड़े मञा थी ख़ुशहाल उसरे नथो थी सघे। इहो मला जो आहे। कॾहिं ईंदुमि वठी वेंदुमि मज़ा हिन कोट कांगीअड़ा फिटो सुख सूमरा मुंहिंजो सुते सारियाम सांगीअड़ा। सही सुणायो सूंहं बाबति सूमरे खे सूमरे। सही हुन मला लिखियो हो त सुणायो सूंहं बाबति सूमरे खे सो मरे। मला जी मुराद हुई त सूंहं बाबति सूमरे खे जंहिं सुणायो सो मरे पवन सो मरे मरे ऐं हुन जेको ॻायो सो सूमरे सूमरे। ऐं हाणे हिननि खे इहा फनकारनि खे इहा ख़बर ई कान्हे त हू सूमरे आहे हू सो मरे आहे। तव्हां बि न सिंधी अदबी बोर्ड में कार्टून पायो वेठा हूंदा त साफ़ मसरूफ़ आहे ऐं उन्हनि खे का बि सिंधी ॿोलीअ जी ख़बर ई कान्हे। सिंधी अदबी बोर्ड में माहिर वेठा आहिनि, माहिर वेठा आहिनि, वॾनि सीटुनि ते वेठा आहिनि। उन्हनि खां तव्हां पुछंदा बाबा सिंधी ॿोली तोखे आउं लिखां थो बुंब ॿारण मूंखे ॿुधा बुंब छा आहे ॿारण छा आहे हुनजे पे खे बि ख़बर कान्हे त बुंब छा खे चइबो आहे। हाणे तव्हां ॾिसो न पट लफ़्ज़ आहे मुंहिंजो हिकिड़ो बैत आहे सियाणू थी तूं सुमरा सत नसील न पट की नसीबा इन साह खे तुंहिंजा पटीअर पट हर हर हुरे हीअं में पवारनि जो पट या अकल अखियूं पट बिरे न ठहे थो भेण सां ऐं सभु पट पर माना मुख़्तलिफ़ आहे। तव्हांखे मिसाल ॿुधायां पाणी मथे झूपड़ा मूर्ख उञ मरनि हालांकि भिटाई झूपड़ो चयो ई कोन्हे सवाल ई पैदा कोन्हे। अच्छा पाणी जे घर ठहंदो ई पाणी मथे झूपड़ा पाणी ते तव्हां मूंखे झूपड़ो ठाहे ॾेखारियो कतन कोन ठहंदो। झांपड़ो हिकिड़ो जीत आहे जंहिंजो अछे हिते मथे में हिते अखियूं आहिनि अछे रंग जूं ऐं टंगूं हुनजो इलाही आहिनि साए पाणी ते बीहंदो आहे चवंदा छिछ छिछ करे ईअं भॼंदो उहो ॾिसे कोन थो उहा झांपड़ो काई साईं उनखे चयो आहे त पाणीअ मथे झांपड़ा मूर्ख उञ मरनि झांपड़े जे जाइ ते हाणे पढ़नि पिया पाणी मथे झूपड़ा मूर्ख उञ मरनि बाबा पाणी ते झूपड़ो ठहंदो ई कोन। तव्हां ॾिसंदा न आलम ख़ान निज़ामानी जो कुलिया ते आलम ख़ान आहे तव्हां मातली में पुछा करियो कंहिं वटि कोन हूंदो। अच्छा का फतेह खान सां तव्हांजी कचारी थी? फतेह खान सां जाम मुलाक़ातूं रेडियो में थियूं कचहरी में थियूं तमामु घणियूं थियूं रेडियो ते ईंदो पछाड़ी आख़िरी ॾींहुं वीचारे रेडियो तां प्रोग्राम करे घर पहुतो गुज़ारे वियो। सिंध में मारी जी बि ख़बर कान्हे त उमिरि जी बि कान्हे हालांकि उमिरि उन दौर जो सुमरो बादशाह आहे। सही ॻाल्हि उमिरि कोट ठहियो पियो आहे म्यूज़ियम ठहियो पियो आहे पर कंहिंखां सिंध वारे खां पुछो त उमिरि जी ख़बर किथे आहे का बि ख़बर कान्हे। मारवी जो कब्रिस्तान मारी किथे दफ़न आहे का ख़बर कान्हे। अवा नूरी जाम तमाची हुकुमरान आहे समूह अवा नूरी किथे अवा किंझर में ख़बर आहे अवा किंझर जे पाणी में जाम पंहिंजो वक़्त जो बादशाह पंहिंजी ज़ाल खे दफ़न कीअं कंदो। त सिंध जूं तारीख़ूं जेके आहिनि उहे तमामु हिकिड़े ॿुध तरह जो शिकार ऐं सिंध जो जेको इल्मी अदबी या सकाफ़त खातो आहे उहो इहे शयूं छो ॻोल्हे उनखे ज़रूरत कहिड़ी आहे। ॾाॾाई आहे असी आहियूं मुर्तज़ा ॾाॾाई मखदूम साहब आहे इहे रेडियो पाकिस्तान जे कमेटी आहे अप्रूव शाइर आहिनि मंज़ूर शुदा शाइर आहिनि। हाणे तव्हां ॾिसंदा नी जेके जदीद शाइरी अचे पई न अवल त उन्हनि खे इहा ख़बर ई पवार साहब कान्हे त हिन लफ़्ज़ जी माना कहिड़ी आहे। सही ॻाल्हि आहे। हाणे उहा कतब कोन आणींदा तव्हां हिकिड़ो बेदिल पढ़ो बेकस पढ़ो सचल पढ़ो रखियल पढ़ो चीज़ल पढ़ो हाजी शाह पढ़ो मिसरी शाह पढ़ो हाणे तव्हां मीर अब्दुल हुसैन सांगी खे पढ़ो उन दौर में ग़ुलाम मोहम्मद शाह गदा हाफ़िज़ हामिद टिखड़ाई ऐं अब्दुल हुसैन सांगी इहो हिकिड़ो दौर आहे त तव्हां जेकॾहिं इन्हनि जो मुतालो कंदा न त इहा ख़बर पवंदी त हिननि ठेठ शाइरी जेका लिखी आहे उहा सिंधी ॿोली हुननि कीअं लिखी उन दौर में। अच्छा त हुननि खे उन सिंधी ॿोली लिखण ते उबूर हो। हाणे तव्हां हिन दौर जेके माण्हू खे पुछंदा मुंहिंजे नज़म में आहे न कांजण मना चाढ़ण वेले हथ जा ॾींदा लाॻ हुआ हिन दौर जे माण्हू खे कांजण जी ख़बर ई कान्हे त कांजण कहिड़ी मुसीबत आहे हथ जो लाॻ छा आहे।
हींअर तव्हां कंहिंखां पुछंदा बाबा असां मानी खाधी आहे ग्रामर कर, मूंखे नथो सुझे हिन दौर जो माण्हू ॿुधाईंदो त असां ग्रामर में छा आहे, मानी छा आहे, खाधी छा आहे छा आहे, छाजे करे उहो ग्रामर जो सुवाल ई पाढ़ीनि ई कोन था। उहो पुराणे दौर में जी जदवल पढ़ाईंदा हुआ। जदवल पढ़ाईंदा हुआ। जी, जी। हाणे हींअर कंहिंखां तव्हां तो पुछंदा न यार ही 5 13 घणो थींदो, चवंदो बि कैलकुलेटर करिया। हा यार हेतिरो थियो। सही। बिल्कुलु। हाणे छा आहे त तइलीम जे तवजह कोन्हे, हिकिड़ो पढ़ाइण वारा कोन्हनि, प्लस में पढ़ण वारा कोन्हनि। तव्हां IB वारनि खे वठी अचो, उन्हनि खां तव्हां को बि उन्हनि खे सिंधी हिसाब ॾींदा, को बि ग्रामर पुछंदा, सुवाल ई पैदा कोन्हे। उन्हनि खे का ख़बर कान्हे, न उन्हनि खे रती जी ख़बर न मासे कुझु बि कोन्हे न। हाणे तव्हां उन्हनि खां रुॻो पुछो त बाबा मासे में रतियूं घणियूं आहिनि, रती में मुङ घणा आहिनि, ठीकु, इहो उन्हनि खां तव्हां पुछो। खराड़ में मण घणा आहिनि, ठीकु। सही। अच्छा, वरी पातियूं कासे में घणियूं आहिनि, उन्हनि खे इहा ख़बर ई कोन्हे। तव्हां हिन दौर जे के उस्ताद खां पुछो त बाबा कासे में पातियूं घणियूं आहिनि, ऐं टोयो जेको आहे उन में पातियूं घणियूं आहिनि, ऐं खराड़ में टोया घणा पवंदा आहिनि 20 मण। अच्छा, हिन दौर में मुंहिंजे ख्याल के उस्ताद खे इहा ख़बर कोन्हे त कासो छा आहे, पाटी छा आहे। कासो छा आहे, पाटी छा आहे, टोयो छा आहे। सही आहे। हो चवंदा इहो आगाने दौर में हूंदा हुआ, हाणे कोन्हे। ऐं हाणे इहे आहिनि कोन, असांखे हाणे ख़बर कान्हे। अलमद आ छिक, ये अलफ या ई लिख, या बा लिख, या बो लिख। इहे उहे शयूं आहिनि जेके हिननि मंझां सुठा अदीब निकिता, सुठा लेखक निकिता। अलफ ज़ेरे ए, अलफ ज़ेरे ई, अलफ विश ऊ, इहे पढ़ी निकिता, तॾहिं अदब जो उते अॻु भरो बि थिया। गदा टिकराई असां सां मौजूदु रहियो, असां हुन सां तफ़सील सां ॻाल्हि ॿुधाई। निचूड़ इन ॻाल्हि ते थो पहुचे त सिंध जो जेको मौजूदु आहे नौजवान आहे, उहो अदब ॾांहुं उनजो राग बि घटि आहे। हिन जो इहो सभिनी सिंध जे नौजवाननि लाइ पैगाम आहे त इन सिंधी ॿोली खे सुधारे पढ़ियो वञे, उन साॻी उज ते पहुचे त जीअं ही सिंध जो जेको अदब आहे, तइलीम आहे, सिंध जी जेका ॿोली आहे उहा अञा बि अॻु भरी थी वञे। वॾियूं महिरबानियूं। गदा अहमद टिकराई साहिब मौजूदु रहिया, असां उनजा बेहदि शुक्रगुज़ार आहियूं।